अवां खे अहम ख़बर हैदराबाद का त सिंध हाई कोर्ट में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां 2020 ईस्वी में वरतल डिप्टी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी जे इम्तिहाननि खे कालादम करार ॾियण लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। सिंध हाई कोर्ट धुरिन खे नोटिस जारी कंदे 18 मई ताईं जवाब तलब करे वरितो आहे। उम्मीदवारनि शबनम मेमण ऐं नईम अहमद वकील सजाद अहमद चांडियो जी मार्फत पटीशन दाख़िल कराई आहे। 2020 में सिंध पब्लिक सर्विस कमीशन डिप्टी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी जे 45 खाली पियल जायुनि ते भर्तियुनि लाइ इश्तिहार ॾिनो। वकील सजाद अहमद चांडियो चयो आहे। अवां खे अपडेट कयूं हैदराबाद का त सिंध हाई कोर्ट में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां 2020 में वरतल डिप्टी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी जे इम्तिहाननि खे कालादम करार ॾियण लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। सिंध हाई कोर्ट धुरिन खे नोटिस जारी कंदे 18 मई ताईं जवाब तलब करे वरितो आहे। अवां खे ॿुधायूं त उम्मीदवारनि शबनम मेमण ऐं नईम अहमद वकील सजाद अहमद चांडियो जी मार्फत पटीशन दाख़िल कराई हुई। वकील सजाद अहमद चांडियो चयो आहे त अटॉर्नी जे 45 खाली जायुनि ते भर्तियुनि लाइ इश्तिहार ॾिनो वियो हो। 2 सालनि खां पोइ लिखत वारो इम्तिहान वरितो वियो ऐं 9 महीननि खां पोइ नतीजो पधिरो कयो वियो।